स्पीकर पंजाब असेंबली गवर्नर जो असेंबली मुतालिक ऑर्डिनेंस हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। आइन खां मुतसाद करार ॾेई ऑर्डिनेंस कलअदम करण जी इस्तदा परवेज़ इलाही दरख़्वास्त ते मौक़िफ़ इख्तियार कयो त गवर्नर 14 जून ते असेंबली मुतालिक ऑर्डिनेंस जारी कयो। ऑर्डिनेंस ज़रिए सेक्रेटरी असेंबली जा इख्तियार महदूद कया विया। लाहौर जी एहतसाब अदालत रमज़ान शुगर मिल्स रेफरेंस में शहबाज शरीफ जे मुस्तकिल हाज़िरी खां माफ़ी जी दरख़्वास्त मंजूर करे वरिती। आशियाना रेफरेंस में अदालत में मुस्तकिल हाज़िरी माफ़ी जी दरख़्वास्त ते वकीलनि खां दलील तलब करे वरिता। समाअत दौरान शहबाज शरीफ का बयान वरतो वियो त उन कॾहिं बि बिला जवाज़ हाज़िरी माफ़ी दरख़्वास्त दायर नाहे कई, जॾहिं बि अदालत तलब कयो पेशी यकीनी बणाई। चोरन के इनारो ॾेई निज़ाम में एहतसाब के बाज़ाब्ता तौर ते दफ़न करण जो एहतमाम कयो वियो। चेयरमैन तहरीक इंसाफ इमरान खान जो चवणु हुयो त उहो रोज़े अवल खां निशानदेही करे रहियो आहे त PGM जी हुकूमत में अचण जो वाहिद मक़सद पाण खे इनारो ॾियणु आहे।